बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम। पत्थर बि जंहिं ते कलमूं पढ़नि, पत्थर बि जंहिं ते कलमूं पढ़नि, उहो अल्लाह मोहम्मद सरकार। अबू जहल तॾहिं इनकार कयो, अॼु मुसलमाननि जो इनकार आहे। अबू जहल हिकु ॾींहुं पंहिंजे मुट्ठी भीड़े उन में 7 पथरियूं लिकाए अची मौला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अघु वरितो। चई त मालिकनि जिस्म पाक वठी त तूं चवंदो ईअं तोखे हर शइ जो इल्मु आहे, मूंखे ॿुधाए मुंहिंजी मुट्ठी में छा आहे। 7 पथरियूं हथ में लिकायो, हुज़ूर पाक ॾे अबू जहल आयो। 7 पथरियूं हथ में लिकायो, हुज़ूर पाक ॾे अबू जहल आयो। मुंहिंजे हथ में आ छा तंहिं पुछायो, जे इल्मुल ग़ैब जो तोखे आधार, तोखे इल्मु ग़ैब जो इल्मु बि जे तोखे आहे त ॿुधाए मुंहिंजे हथ में छा आहे। इहो अबू जहल अची मालिकनि खां सवाल थो करे। पत्थर बि जंहिं ते कलमूं पढ़नि, उहो अल्लाह क़ुर पाक में फरमायो आहे त हर शइ जा शइ ज़मीन ऐं आसमान में आहे, उहा अल्लाह जी इबादत, अल्लाह जी तस्बीह, अल्लाह जो ज़िक्र करे थी। सूरह इसरा में आहे, पर तव्हां उन्हनि जो ज़िक्र सम्झी नथा सघो। इंसाननि खे थो चए, या आम ख़ल्क़ खे। सो पत्थर बि जंहिं ते कलमूं पढ़नि, उहो अल्लाह मोहम्मद सरकार। उहो ज़ाहिर थी उहा ॻाल्हि। हूअं त सिर्फ़ु इहा ॻाल्हि हुई त अल्लाह जी हर शइ अल्लाह जी तस्बीह करे थी, पर पोइ उहो ज़ाहिर बि थियो। उहो हीअं ज़ाहिर थियो। सो 7 पथरियूं हथ में लिकायो, हुज़ूर पाक ॾे अबू जहल आयो। मुंहिंजे हथ में आहे छा तंहिं पुछायो, जे इल्मुल ग़ैब जो तोखे आधार आहे। हाणे मालिक था फरमाइनि, हिन खे जवाब था ॾियनि। हुज़ूर पाक फरमायो, तोखे मोहम्मद ॿुधाए, या जा शइ आहे उहा शाहिदी अलाए। मालिकनि फरमायो त असां तव्हांखे ॾसूं त तव्हांजे हथ में छा आहे, या जा शइ तव्हांजे हथ में आहे उहा असां ते शाहिदी ॾे। ते अबू जहल चयो त हा, इहा पोइ ॻाल्हि कर, माना मुंहिंजे हथ में जा शइ आहे उहा तो ते शाहिदी ॾे। सो हुज़ूर पाक फरमायो, तोखे मोहम्मद ॿुधाए, या जा शइ आहे उहा शाहिदी अलाए। चयईं हा, उहा शइ ॻाल्हाए, ॾिसां केॾो तोखे इख़्तियार आहे। मालिकनि खे हिन इहो जवाबु ॾिनो। हुज़ूर पाक फरमायो, तोखे मोहम्मद ॿुधाए, या जा शइ आहे उहा शाहिदी अलाए। चयईं हा, उहा शइ ॻाल्हाए, ॾिसां केॾो तोखे इख़्तियार आहे। पत्थर बि जंहिं ते कलमूं पढ़नि, उहो अल्लाह मोहम्मद सरकार। अबू जहल तॾहिं इनकार कयो, अॼु मुसलमाननि जो इनकार आहे त मोहम्मद अल्लाह जी ज़ात न आहे। मोहम्मद बानू आहे, मोहम्मद बशर आहे, मोहम्मद आम इंसान आहे। अबू जहल जो बि इहो सोच, इहो ई वेसा, इहो ई ईमान हो हुनजो त मोहम्मद का शइ न आहे। अॼु मुसलमाननि जो बि उहो ई हाल आहे। सरकार 2 ॻाल्हियूं पूरियूं कयूं, मौला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन। सरकार 2 ॻाल्हियूं पूरियूं कयूं, तुंहिंजे हथ में आहिनि 7 पथरियूं, ॾसियोसि। सरकार 2 ॻाल्हियूं पूरियूं कयूं, तुंहिंजे हथ में आहिनि 7 पथरियूं। हाणे ॿुध तिन जूं शाहिदियूं। पथरनि कलमो पढ़ियो, पढ़ाॾो चौधारा। पथरनि कलमो पढ़ियो, हुन मुट्ठी में ई बंदि हुयूं त हुन मां कलमनि जो आवाज़ु आयो। 7 ई पथरनि कलमो पढ़ियो मौला हुज़ूर पाक ते। ऐं एॾो ॾाढा आवाज़ु, वॾो आवाज़ु हो उन्हनि 7 पथरनि जो थियो, पढ़ाॾो चौधारी थियो।
पत्थर बि जंहिं ते कलमो पढ़नि उहो अल्लाह मोहम्मद सरकार। अबू जहल तॾहिं इनकार कयो, उन खां पोइ बि इनकार ई कई, चई त तूं जादू करे। अॼु मुसलमाननि जो इनकार आहे त अञा का ॿी ज़ात आहे जेका अलाह आहे, भाई मोहम्मद अलाह जी ज़ात न आहे। अबू जहल जो बि इहो, हिननि जो बि उहो ई आहे। जिन सुञातो उहे मुस्लमीन थिया, जिन सुञातो उहे मुस्लमीन थिया, पाक पंजतन जे दीन जा अमीन थिया। जिन सुञातो उहे मुस्लमीन थिया, पाक पंजतन जे दीन जा अमीन थिया। इश्क इमाम सां हक़ुल यकीन थिया, इश्क इमाम सां हक़ुल यकीन थिया। तिन ते क़ुरान सारो निर्वार, उन्हनि ते क़ुरान पाक जा हर जा मायना क़ुरान पाक में आहे, जेका आम ख़ल्क़ खां ॿुझी आहे उहा हुननि ते, जिन मालिक पाक ज़ात खे सुञातो आहे उन ते क़ुरान पाक सॼो ज़ाहिर। पत्थर बि जंहिं ते कलमो पढ़नि उहो अल्लाह मोहम्मद सरकार आहे। अबू जहल तॾहिं इनकार कयो, अॼु मुसलमाननि जो इनकार आहे। मुल्ला ज़ाकिर हक़ खां भुलाईंदा आया, मुल्ला ज़ाकिर हक़ खां भुलाईंदा आया। हक़ीक़तुनि खां ख़ल्क़ खे नटाईंदा आया। मुल्ला ज़ाकिर हक़ खां भुलाईंदा आया, हक़ीक़तुनि खां ख़ल्क़ खे नटाईंदा आया। सूफ़ी सूलीअ तां बि सच सुणाईंदा आया। मीसम तमार जहिड़े साईं बि सूली ते बि टंगियो वियो, टंगियल रहियो, उतां बि हुन पंहिंजे मौला जो शान बयानु कयो, मौला अली अलैहिस्सलाम जो, पंजतन पाक अलैहिस्सलाम जो। सूफ़ी सूली तां बि सच सुणाईंदा आया, सिर मोहब्बत अली जो बि तयारु आहे। हाज़िर पत्थर बि जंहिं ते कलमो पढ़नि उहो अल्लाह मोहम्मद सरकार आहे। अबू जहल तॾहिं इनकार कयो, अॼु मुसलमाननि जो इनकार आहे। पत्थर बि जंहिं ते कलमो पढ़नि उहो अल्लाह मोहम्मद सरकार आहे, ॿियो को न आहे।